अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार आउं मारवी थईम हेडलाइन समझू सेवण मां ख़बरवां शिरकंदासीं। सेवण वेझो बेन हादसे में मुसाफ़िरनि खे रेस्क्यू कंदड़ पुलिस एहलकार मुबीन मला जो मिसाली जज़्बो। एहलकार मुबीन मला ज़िंदगी जी परवाह न कंदे पाणी में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू कंदो रहियो। सुञाण धुरियुनि जो चवणु आहे त मिसाली जज़्बो रखंदड़ पुलिस एहलकार खे हौसला अफ़ज़ाई करे खेसि फ़र्ज़ शनासी जो सर्टिफिकेट ॾिनो वञे। ख़बर मां सेवण मां शेयर कई पिया। सेवण वेझो बेन हादसे में मुसाफ़िरनि खे रेस्क्यू कंदड़ पुलिस एहलकार मुबीन मला जो मिसाली जज़्बो। एहलकार मुबीन मला ज़िंदगी जी परवाह न कंदे पाणी में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू कंदो रहियो। सुञाण धुरियुनि जो चवणु आहे त मिसाली जज़्बो रखंदड़ पुलिस एहलकार खे हौसला अफ़ज़ाई करे खेसि फ़र्ज़ शनासा जो सर्टिफिकेट ॾिनो वञे। सेवण मां वाक़िया अॻकथी पिया। सेवण वेझो बेन हादसे में मुसाफ़िरनि खे रेस्क्यू कंदड़ पुलिस एहलकार मुबीन मला जो मिसाली जज़्बो। एहलकार मुबीन मला ज़िंदगी जी परवाह न कंदे पाणी में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू कंदो रहियो। सुञाण धुरियुनि जो चवणु आहे त मिसाली जज़्बो रखंदड़ पुलिस एहलकार खे हौसला अफ़ज़ाई करे खेसि फ़र्ज़ शनासी जो सर्टिफिकेट ॾिनो वञे। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। सेवण वेझो बेन हादसे में मुसाफ़िरनि खे रेस्क्यू कंदड़ पुलिस एहलकार मुबीन मला जो मिसाली जज़्बो। एहलकार मुबीन मला ज़िंदगी जी परवाह न कंदे पाणी में फाथल माण्हुनि खे रेस्क्यू कंदो रहियो। सुञाण धुरियुनि जो चवणु आहे त मिसाली जज़्बो रखंदड़ पुलिस एहलकार खे हौसला अफ़ज़ाई करे खेसि फ़र्ज़ शनासी जो सर्टिफिकेट ॾिनो वञे।